अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे को बि माण्हू मुकमिल न हूंदो आहे। डिघी मंगणी खां पोइ हिक जोड़े जी शादी थी हुई। शादी ॾाढी धाम धूम सां थी हुई। संदन सभई दोस्त, मिट माइट ऐं ख़ैरख़्वाह हिक हिक तक़रीब में शिरकत लाइ आयल हुआ। हर रस्म ज़बरदस्त थी। सभिनी ॾाढो मज़ो माणियो। कंवार जो अछो जोड़ो ॾिसण वटां हो ऐं घोट जो लिबास वरी मर्दाणे हुस्न लाइ शाहकार हो। हर कंहिंखे ॾिसी साराहियो पए त सभिनी खे संदन पाण जे विच में मुहबत मिसाली पए लॻी। औरतुनि ऐं मर्दनि हिन नए जोड़े जे हिक ॿिए लाइ निगाह में चमक खे साराहियो पए। मतिलबु त छा त शादी हुई ऐं छा त जोड़ो हो। सभु कुझु मिसाली हो, मिसाल बणिजण लाइ काफ़ी हो। औरत किताबी घणी हुई। वो जेकी कुझु पढ़ंदी हुई सो पाण ते सवार करे छॾींदी हुई। संदसि ख़्यालनि जी उॾाम ऊची हूंदी हुई ऐं हूअ तसवर जा ॾाका चढ़ण में पुठिते पेर न रखंदी हुई। कुझु महीननि खां पोइ ज़ाल मुड़ुस वटि हिकु तजवीज़ खणी आई। मूं कुझु देरि पहिरीं हिकु रिसाले में पढ़ियो आहे त कीअं पंहिंजी शादीअ खे वधीक सघारो बणाइजे। मुड़ुस उत्साह मां ॾांहुंसि निहारियो। अच्छा, असां ॿिन्हिनि खे हिकु लिस्ट तयारु करणु घुरिजे। छा जी? मुड़ुस पुछियो। उन्हनि सभिनी अमलनि जी जेके असांखे पसंदि न हुजनि। मुंहिंजो मतिलबु आहे त उहे सभु अमल जेके मूं में अहिड़ा आहिनि जेके अव्हांखे पसंदि न आहिनि, या वरी अव्हां में आहिनि जेके मूंखे सख़्तु नापसंदि आहिनि। अहिड़नि अमलनि जी लिस्ट ठाहे असांखे हिक ॿिए खे ॿुधाइणु घुरिजे। मुड़ुस ॾांहुंसि ॾिसंदो रहियो। हिन ॻाल्हि जारी रखी। ईअं करण सां ख़बर अथव छा थींदो? जेके शयूं असांखे नथियूं वणनि न, उन्हनि बाबति पाण ॻाल्हाए सघंदासीं। उन्हनि खे ठीकु करण लाइ अमली सोच कंदासीं ऐं इन नमूने यकीननि असांजे हयातुनि में वधीक बहितरी ईंदी ऐं असीं वधीक सुठा ॾींहं गॾिजी घारींदासीं। मुड़ुस बसि माठ कयो खेसि ॾिसंदो रहियो। ज़ाल जो उत्साह ॾिसण वटां हो। कॾहिं कॾहिं नंढड़ा नंढड़ा इम्तिहान मिसाली हूंदा आहिनि ऐं वॾा वॾा नतीजा ज़ाहिर कंदा आहिनि। पाण खे उहो सभु ईअं ज़रूरु करणु घुरिजे ऐं पोइ नतीजनि मां भरपूर लाभ हासिलु करणु घुरिजे। मुड़ुस हावकार कई। ॿई अलॻि अलॻि कमरनि में काग़ज़ कलम खणी हलिया विया त जीअं उन्हनि अमलनि जी फ़हिरिस्त तरतीब ॾेई सघिजे जेके हिक ॿिए लाइ अणवणंदड़ हुजनि या वरी हिक ॿिए बाबति न वणंदा हुजनि। सॼो ॾींहुं हो सोचींदा रहिया त छा छा लिखिजे। मानीअ ते गॾिया त बि माठ माठ हुआ। मुड़ुस कुझु चवणु घुरियो पर न चई सघियो। ज़ाल जे मथे ते सवालनामो ऐं काग़ज़ सवार हुआ। ॿिए ॾींहुं सुबुह जो हिननि फ़ैसिलो कयो त नेरनि खाइण खां पोइ हू पंहिंजो पंहिंजो लिखियलु काग़ज़ पढ़ंदा। मां थी शुरू कयां, ज़ाल आछ कई ऐं पंहिंजी फ़हिरिस्त कढी आई जंहिंमें इलाही सारियूं शयूं लिखियलु हुयूं। हिन त पूरा 3 पना भरिया हुआ। जॾहिं हिन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे पढ़णु शुरू कयो त खेसि महसूसु थियो त मुड़ुस जे अखियुनि में पाणियाठ उभरी रही हुई। छा थियो? हुन मुड़ुस खां पुछियो। कुझु न, हू मुरकियो। तूं पढ़ंदी रह ऐं फ़हिरिस्त मुकमिल कर। ज़ाल खे पंहिंजो जुनून हो। हुन 3 पना पढ़ी पूरा कया जंहिंमें 30 खनि शिकायतूं लिखियल हुयूं। उहे सभु नुक्स, आदतूं ऐं अमल लिखियल हुआ जेके खेसि पंहिंजे मुड़ुस में पसंदि न हुआ या वरी जिन खे हुन बदिलाइण पियो घुरियो। हुन फ़हिरिस्त पढ़ी पूरी कई ऐं उहा वेड़ींदे मुड़ुस खे चयाईं, हाणे तव्हां पंहिंजी फ़हिरिस्त पढ़ो। तंहिंखां पोइ पाण ॿई गॾिजी ॾिसंदासीं त उहे कहिड़ा अमल आहिनि जेके पाण गॾिजी चूंडिया आहिनि या वरी उन्हनि खे ठीकु कीअं थो करे सघिजे। ॾाढे इत्मीनान सां मुड़ुस वराणियो। मुंहिंजी फ़हिरिस्त में कुझु बि लिखियलु न आहे। मुंहिंजे ख़्याल में त तूं जीअं बि आहीं ज़बरदस्त आहीं। मां नथो घुरां त तूं मूं लाइ पंहिंजो पाण में कुझु बि बदिलाहीं। तूं बहितरीनु आहीं ऐं मूंखे कॾहिं बि को बि अहिड़ो ख़्यालु नाहे आयो त तोखे बदिलाइजे।
तूं मुंहिंजे लाइ मुहबत जो तोहफ़ो आहीं, मां तोखे बदिलाइण लाइ छो सोचियां। हाणे ॻोढ़नि जो वारो ज़ाल जे अखियुनि में अचण जो हो। मुड़ुस जी सचाई, मुहबत ऐं ख़ुलूस खेसि केतिरा ई मिसाल सम्झाए छॾिया हुआ। हयाती उन्हनि लम्हनि में बेहद हसीन हूंदी आहे जॾहिं असीं पंहिंजे जीवन साथीअ जे ख़ूबीअ ते संदसि साराह कंदा आहियूं ऐं संदसि ग़लतियुनि खे दरगुज़र कंदा आहियूं। को बि माण्हू मुकमिल न हूंदो आहे, उहो सम्झण में ई सॼी ज़िंदगी लिकल आहे।